मिठियाणी वेझे ॻोठ टंडण खान पंवर वासी रिटायर्ड मुलाज़िम मोहम्मद यूनुस पंवर सिंध प्रेस क्लब मिठियाणी अची मीडिया अॻियां दाहींदे चयो त जीअं त मुंहिंजो नालो मोहम्मद यूनुस पंवर आहे ॻोठ टंडण पंवर खां मुंहिंजो मसइलो आहे मां पंहिंजे भाउ खे नौकिरी लाइ पैसा ॾिना 15 लख रुपया काज़ी इस्तफ़ा रखे तव्हां हुनजो भाउ नौकिरी में सफ़र में स्टार एनिमल यूनिवर्सिटीअ में हुन टई ॿाहिरि आया जिन जे हथ मथां मूं पैसा ॾिना साईं काज़ी ज़ुल्फ़कार ऐं काज़ी इस्तफ़ार जे हथ मूं हुनजो भाउ काज़ी इज़हार टे ॼणा। अच्छा हिन घणा पैसा नौकरी लाइ ॾिना उन्हनि खे? 15 लख रुपया। 15 लख रुपया। अच्छा यूनुस तुंहिंजो एसपी साहब या जेके बस वारा आहिनि उन्हनि खां मुतालबो कहिड़ो आहे? उन्हनि खां मुंहिंजो मुतालबो त मुंहिंजो मसइलो हल कयो वञे मूंखे पंहिंजा पैसा वापसि कया। टई ॿाहिरि आया जिन जे हथ मथां मूं पैसा ॾिना। कहिड़ा कहिड़ा आया हुआ? साईं काज़ी ज़ुल्फ़कार ऐं काज़ी इस्तफ़ार जे हथ मूं ॿियो कहिड़ो टियों कहिड़ो? हुनजो भाउ काज़ी इज़हार। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।